इस्लामाबाद जी दहशतगर्दी तोड़ अदालत धमकियुनि वारे केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान जी बुरी ज़मानत मंजूर करे वरिती। जज राजा चवाजी अदालत इमरान खान जे 13 सेप्टेम्बर ताईं बुरी ज़मानत मंजूर कई। अदालत में इमरान खान जी पेशे वक्त सख्त हिफ़ाज़ती इंतज़ाम बख्तरबंद गाॾी बीठल रही। एफसी ऐं पुलिस जा 400 खां वधीक एहलकार मुक़रर कया विया। गैर लाॻापियल माण्हुनि जी जुडिशियल कॉम्प्लेक्स में दाख़िला ते पाबंदी लॻाई वई। जेके भी फैसला करे रहिया आहिनि ऐं कराई रहिया आहिनि उन्हनि खे मुल्क जो सोचणु घुरिजे। पीटीआई चेयरमैन इमरान खान इस्लामाबाद में अदालत में पेशीअ बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सॼी दुनिया हिन वक़्तु पाकिस्तान जो मज़ाक़ उॾाए रही आहे। शहबाज़ गिल ते जिंसी तशद्दुद थियो। हुन चयो त क़ानूनी कार्रवाई कंदो त मथसि दहशतगर्दी जो केस कयो वियो। ईअं लॻी रहियो आहे त ॼण पाकिस्तान बनाना रिपब्लिक आहे। ख़ौफ़ विचां ही पंहिंजो पाण खे बचाइण लाइ पाकिस्तान जो मज़ाक़ उॾाए रहिया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि तोड़े ॻोठनि में घरनि जूं छितियूं ऐं भितियूं किरण समेत धार वाकियुनि हादसनि में 25 ॼणा हयात विञाए वेठा, केतिरा ई ज़ख़्मी। दोदापुर वेझो ॻोठ चचलाणी ऐं ॻोठ जाफ़र मंदराणी में घरनि जूं छितियूं किरी पयूं। 3 औतुनि सूधो 5 ॼणा हयात विञाए वेठा। बियासिटी जे मेमण मोहल्ला में गॾिजी छित किरी पई। हिक ई कुटुंब जा 4 भाती दॿजी फ़ौत, 6 ज़ख़्मी। बाडू जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में घरनि जूं छितियूं किरण सबबि हिक ई कुटुंब जे 3 भातियुनि सूधो 6 ॼणनि दम ॾिनो। कंबर वेझो ॻोठ कूड़ल मक्सी में गॾिजी छित किरण सबबि मासूम भेंगूं अजल जो शिकार। घोटकी ऐं खानपुर मर में घरनि जूं छितियूं किरण सबबि ॿुढड़ी औरत ऐं नींगरी हयाती विञाए वेठियूं। मदेची तंगपाणी ककड़ ऐं अकड़ी चौथी में धार वाकियुनि सबबि 4 ॼणा फ़ौत, केतिरा ई ज़ख़्मी थी पिया। सॼे मुल्क में बरसातुनि जो नओं स्पेल जारी। 3 ताईं तेज़ बरसात जी अॻथी। मौसमियात खाते मूजिबि सिंध, ॾखण पंजाब ऐं बलूचिस्तान में मींहुं वसंदो। बलूचिस्तानी ख़ैबर पख्तूनख्वा जे नदी नालनि में चार जो ख़दशो। अॼु ऐं सुभाणे चाबलू इलाइक़नि में लैंडस्लाइडिंग जो बि ख़तरो आहे। कंबर भरिसां पाणी जे दबाव सबबि एफपी बचाव बंद टुटण जा इतला। बरसात ऐं ॿोॾि मुतासिर इलाइक़नि मां माण्हुनि जी लॾलाण। हज़ारे माण्हू रोडनि रस्तनि ऐं बंदनि ते अची पनाह वरिती। भाजी वही लिखता हूँ तेरे उगाड़े बाहर गेली ना पानी में लिख कर नहीं बोला प्या हर शे लुड़ी है न लुड़ी है हर शे जाइम कर असां पाण कारोबारी आहियूं, दुकानदार आहियूं। 2 दुकाना पंहिंजा, ज़मीन माल मता ॼण वारो हथो वठण वारो न। माल मिल्कियत घर तबाह सखना सिर वठी अचे ते पताऊं अचे का बि शइ घर में न बची आहे। माल मता कारोबार जान ते ये कपड़ा के खाया के लुड़िया के खाया भी कोन। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां सवें बरसात मुतासिर लॾलाण करे कराची पहुची विया। सिंध सरकार कैंप क़ाइमु न करे सघी। पंहिंजो सभु कुझु विञाए सिंध जे गादी वारे शहर अहल मुतासिर मारवाड़ा पंहिंजा दर्द बयान कंदे लुड़क लाड़ी वेठा। हुकूमत खे वाइर करण जी अपील डीसीओ जी हिदायतुनि ते सचल ॻोठ में मुतासिर लाइ मेडिकल कैंप जोड़ी वई। वॾे वची सजमा अदली शाह पारां सिंध में बरसातुनि सबबि 300 माण्हू फ़ौत थियण जी तस्दीक करे छॾी। संद चवणु आहे त हलंदड़ साल रिकॉर्ड बरसातूं थियूं आहिनि। 15 लख घर पट पइजी विया ऐं 1 करोड़ माण्हू मुतासिर थिया आहिनि। सिंध में 90% ज़राअत तबाह थी पई। सूबे में 10 लख तंबनि जी ज़रूरत आहे। सिंधी वारा ॾुखे वक़्त में मुतासिर जी मदद लाइ अॻिते अचनि। ॾुखियूं हालतूं आहिनि, अवाम खे रोड बंदि न करणु घुरिजनि।
सिंध सरकार सिंध ग्रिड रिलीफ फंड कायम करे छॾियो। वज़ीर ऐं MPS 1 महीने जे पगार फंड में ॾींदा 17 ग्रेड ऐं उन खां मथे जा सरकारी मुलाज़िम 5 ॾींहं ऐं 16 तोड़े उन खां 1 ग्रेड जा मुलाज़िम 2 ॾींहं जी पगार रिलीफ फंड में जमा कराईंदा। सूबाई वज़ीर शरजीली नामूमन जो चवणु आहे त बरसातुनि सबबि लखे माण्हू बेघर थी विया। इंटरनेशनल डोनर्स ऐं ॿिया इदारा रिलीफ फंड में रक़म जमा कराइनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जे कतर जे अमीर शेख तमीम बिन हमद अल सानी सां मुलाक़ात। पाकिस्तान में $3 अरब जी सड़ककारी जी तयारी ते कतर जे अमीर जा थोरा मञा। ॿिन्ही अॻवान वफ़दनि जी सतह ते सलाह मशवरा कया। कतर जे अमीर तरफ़ां पाकिस्तान जे वज़ीर आज़म ऐं वफ़द जे मान में आदियाणो। शहबाज शरीफ जो चवणु हो त उमीद आहे त कतर जे तेज़ रफ़्तार इक़्तिसादी तरक़ी मुस्तक़बिल में पाकिस्तान लाइ वधीक मौक़ा फ़राहम कंदी। रूस खां तेल ख़रीद करण ते भारतीय रिफाइनरी फर्म ते आलमी पाबंदी लागू। तेल जी आलमी कंपनी ऐं बैंकनि भारतीय फर्म खां ॾे वटि बंदि करे छॾी। यूरोप समेत अक्सर प्रोड्यूसर्स नयारा एनर्जी खे तेल विकिरो करण खां इनकार करे छॾियो। पढ़ी मीडिया मूजिबि भारतीय कंपनी हाणे विच ओभर चीन ऐं रूसी कंपनी ताईं महदूद थी वई आहे, जॾहिं त रूसी कंपनी रोसनेफ्ट भारतीय रिफाइनरी नयारा एनर्जी में 49% शेयर्स जी मालिक आहे। आमद दोस्त की नवीद हुए वफा में आम थी। आमद दोस्त की नवीद हुए वफा में आम थी। हुए वफा में आम थी। मैंने भी एक चिराग सा दिल सरे शाम रख दिया। तमाम सूफियो सालिक सभी शयूफ व इमाम उम्मीद लुत्फ पे ईवान कचकुलाह में हैं। मुअज़्ज़ज़ीन अदालत भी हल्फ उठाने को मिसाल साइल मुबरम नशिस्तरा। सिले तोड़ गया वो सभी जाते जाते, वरना इतने तो मरासिम थे कि आते जाते। शिकवे जुल्मत शब से तो कहीं बेहतर था, अपने हिस्से की कोई शम्मा जलाते जाते। क्या कहने, हम आ गए हैं तहे दाम तो नसीब अपना, वगरना उसने तो फेंका था जाल। हमें भी शौक न था दास्तां सुनाने का, फराज उसने भी पूछा था हाल। वैसे ही आई अहमद फराज जे विछोड़े खे 14 वरे वियामी पिया। संदसि ख़ूबसूरत शाइरी ऐं मुनफरद लहजे खे अॼु बि यादि कयो वञे थो। हुन ज़िंदगी जे आख़िरी ॾींहं में बि अदब जी दुनिया ते राज कयो।